बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उन्हनि वटि अञा अपील जी गुंजाइश त आहे। कोर्ट में फ़ैसिलो थींदो। उन में मुंहिंजे चवण या तव्हांजे चवण सां फ़र्क़ु न पवंदो। उनखे अपील जो मौक़ो कोर्ट में बि वञी जेके वेंदा। पर सांगड़ ज़िलो मादी में जो फंक्शन जो किलो रहियो आहे हिन वक़्तु जेके आहिनि पीपल्स पार्टी जे वारा जेके आहिनि मुख़्तलिफ़ तरीक़े सां धांधलियूं बि कनि था ऐं जेके उम्मीदवारनि जे लॻनि पेना ब्लैक्स ऐं बैनर उहे बि फाड़िया वञनि था। कल्ह राति ताज़ो खिपरे में जेको आहिनि जमाती जे अॻवान ते केस दाख़िल कया विया आहिनि मशीनी इस्तेमालु कनि इन हवाले सां तव्हां छा चओ? बाक़ी हफ़्तो हिकिड़ो आहे गुज़री वेंदो वरी पाड़े में रहंदा हिक ॿिए सां ख़ुशि रहंदा। रांदि आहे रांदि सम्झी खेॾनि त बहितर आहे न त पोइ इलेक्शन खां फेर ॾिसो था जेको इलेक्शन फेर कयूं मां हक़ीक़त ई आहे त पहिरें बि चयो वरी बि चवां थो सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते ई इलेक्शन थियनि था। हाणे इहो ॾिसणु पंहिंजो सुप्रीम कोर्ट खे पाण इन खे मॉनिटर करणु खपे त फ्री एंड फेयर हुजणु खपे। मोहम्मद खान जे लाइ कुझु पार्टी वारनि जेको आहे ते आयो उन में ॻाल्हायो। ॾिसो हर कंहिंजो मौक़िफ़ पंहिंजो हूंदो आहे। कैंडिडेट त आहे इन में ॿ राय तव्हांजी बि न आहे मुंहिंजी बि न आहे। इलेक्शन कमीशन बहाल कयो कोर्ट मां क्लियर थियो हाणे इलेक्शन विढ़ंदो 8 तारीख़ ख़बर पइजी वेंदी त जेकी ॻाल्हियूं साईं लाइ चयूं वयूं आहिनि अवाम उन ते को अमल करे थी या साईं जो हे नूर नज़र थिए थो 8 तारीख़। जेको इलेक्शन में जो ॾियारो यारो जेके लॻल सभु मुंहिंजे हवाले सां उन में तव्हां छा कंदो? मां एतिरो ई चवंदुसि त 15 साल इहे इन्हनि हुकुमराननि जी ज़ेरे साए वॾा थिया आहिनि। थी वियो कमु जाइज़ तरीक़े सां ठीकु आहे न त आख़िर कोर्ट कचहरियूं त आहिनि। पंहिंजे सांगड़ में पहिरीं इन जो शुरू जेके पंहिंजे फंक्शन अरिड़हं वारे इलेक्शन में जेको पार्टी कई हींअर तव्हां छा था ॾिसो हींअर मां जेको खणियो आहे मूंखे यकीन कयो छड़ो सांगड़ न सॼी सिंध में तब्दीली महसूसु थिए थी। फ़र्क़ु